ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा। Muted all members. ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा पेर चईंदा आहिनि पंहिंजे पाण खे निराकार आत्मा ब्रुकुटी जे विच में मां वेठी आहियां। मां आत्मा हिन ब्रुकुटी जे विच में वेही करे पूरे शरीर खे हलाईंदी आहियां। मां आत्मा ही वीचार कंदी आहियां, बुद्धि सां निर्णय कंदी आहियां, शरीर सां कर्म कराईंदी आहियां। मां आत्मा आहियां, परम पिता परमात्मा जी संतान। मुंहिंजी आत्मा खे ये शरीर रूपी कर्मेंद्रियूं हिन सृष्टि ते कर्म करण लाइ मिलियूं आहिनि। मां आत्मा जो मन बुद्धि संस्कार शुद्ध पवित्र आहिनि। मां परम पवित्र आत्मा परम पिता परमात्मा जी संतान आहियां। पवित्रता जे सागर जो ॿार आहियां न, त मुंहिंजी हर सोच, हर निर्णय, हर कर्म शुद्ध पवित्र आहे। मां शुद्ध आत्मा आहियां। हाणे मुझ शुद्ध आत्मा खे भगवान अची करे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॾे। बाबा चए थो सत्युग आदि खां कलयुग अंत ताईं हाणे तव्हांखे सभु ज्ञान मां ॾिनो। पाण आत्माउनि जो घर मूल वतन, सूक्ष्म वतन, ये स्थूल वतन जो सॼो ज्ञान बाप पाण खे ॾिनो अथई। हाणे संगम युग ते अची करे ई त बाबा ॾींदा आहिनि। बाप त ज़रूरु ईंदो ई आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ न। पावन अर्थात सतो प्रधान आत्माऊं। आत्माउनि में विकारनि जी खाद पइजी वई आहे। हाणे उहो विकारनि जी खाद निकिरे कीअं? आत्मा सच्ची हुई त हुनजो शरीर रूपी जीवन भी सच्चो हुयो, गोरो शरीर हुयो न। आत्मा कूड़ी ठही वई आहे अर्थात विकारी थी वई आहे त शरीर भी पतित थी वियो। त ज्ञान खां पहिरियों त इहे नमन वंदन कंदा हुया न। पाण पहिरियों त पाण भॻवान जा हथ पेर जोड़दा हुयासीं कि असांखे इहो ॾे इहो ॾे। हाणे त उहो ई भॻवानु असांजो बाप ठहियो आहे। असांखे पहचान मिली आहे त असां सभिनि चीज़ुनि जा अधिकारी थी वियासीं। हाणे आत्माउनि खे बाप मिलियो आहे। लक्ष्मी नारायण जो वॾो चित्र साम्हूं रखो त नशो चढ़ंदव कि असां हाणे अहिड़ा ठही करे हिननि जी दुनिया में वञण वारा आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में भी माण्हुनि जो ॿियो काथे मन वॼंदो हुयो न। ॿिया ख़्यालात ईंदा हुया, भक्ति कंदा हुयासीं त हुन समय कई माण्हू मन खे भॻवान जे नाम सां टिकाइण लाइ कि मन भॻवान जे नाम ते टिके त पंहिंजे पाण खे घड़ी घड़ी ध्यानु खिचाईंदा हुया। लेकिन हाणे त बाबा चए थो कि हाणे भी तव्हांखे हुन पंहिंजे मन खे सम्झाइणो अथव कि मां आत्मा निराकार, मुंहिंजो बाप भी निराकार, मां आत्मा परमात्मा जी छत्र छाया में आहे। घड़ी घड़ी हाणे भी इहो तव्हांखे ध्यानु खिचाइणो अथव। भक्ति मार्ग में त मूर्तियुनि खे ॾिसी करे पंहिंजो ध्यानु लॻाईंदा आहियो। हाणे त कोई भी कंहिंखे भी ॾिसणो न आहे, सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झणो आहे, परमात्मा खे यादि करणो। भक्ति मार्ग अलॻि आहे, ज्ञान मार्ग अलॻि आहे। भक्ति मार्ग में असां पूजा पाठ कंदा हुआसीं, हाणे ओड़ो ई ठहूं था। हाणे बाबा पाण खे ज्ञान ॾे थो न कि मूं जीअं कीअं ठही सघंदा आहियो, देवी देवताउनि जीअं कीअं ठही सघंदा आहियो, हुनजो ज्ञान बाबा थो ॾे। बाप आयो ई आहे पाण खे नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठाहिण आयो आहे न। उन्हनि जी पूरी राजधानी हुई। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों जी त ॻाल्हि आहे, लाखों वर्ष पहिरियों जी ॻाल्हि थोरी आहे। त एतिरो पुरुषार्थ करे माता पिता जी गद्दी ते वेहणो आहे। ब्रह्मा खे देवता न चईंदा आहिनि, विष्णु खे देवता चईंदा आहिनि। मनुष्यनि खे पतो न आहे कि देवता कंहिंखे चइबो आहे। देवता अर्थात जंहिंजा शरीर ऐं आत्मा ॿई शुद्ध पवित्र हुजनि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु चईंदा त आहिनि। हाणे विष्णु गुरु कंहिंजो थींदो? सत्युग में त कोई गुरु आदि हूंदो ई न आहे, त विष्णु त कंहिंजो भी गुरु न थी सघंदो आहे। सभिनि जो गुरु उहो हिकु निराकार परम पिता परमात्मा ई आहे। शिव परम पिता परमात्मा नमः चईंदा आहिनि न, उनखे गुरु चइण सही आहे।
बाक़ी सभिनि खे गुरु कीअं चई सघंदा आहियूं? गुरु त उहो हूंदो आहे जेको पाण खे सदगति जी राह ॾेखारींदो आहे। सची सची सदगति जी राह त पाण खे बाप ई ॾेखारींदो आहे न। उहो आहे सभिनि जो बाप, वॾो बाप आहे न। उहो कंहिंखां बि सिखियो न आहे, उनखां पाण सभु सिखूं था ऐं पोइ पाण खे ॿियनि खे बि सेखारिणो आहे। सतगुरु हाणे पाण खे मिलियो आहे न। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि त सम्झी करे ॿियनि खे बि सम्झायो। गुरु त ईअं न चईंदो न कि मां तव्हांजो बाप टीचर सतगुरु आहे, परंतु इहो परम पिता परमात्मा गुरु अहिड़ो आहे जो पंहिंजो पीउ बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। टई संबंध पाण सां निभाए थो। सॼी दुनिया खे इहा नॉलेज ॾियण वारो बाप ई आहे। ॿियो केर बि हिन दुनिया में न आहे जो पाण खे टिनी लोकनि जी, टिनी कालनि जी, सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई सघे। पाण सतयुगी रूपी शिवालय में हुआसीं, हाणे त इहा दुनिया वैश्यालय थी वई आहे न। हाणे अहिड़ी वैश्यालय दुनिया खे शिवालय ठाहिण लाइ बाप पाण खे पंहिंजो ठाहियो अथई। ईश्वर जी बाप खे पंहिंजा मददगार बि त खपनि। शिवालय अर्थात जिते शिव बाबा जी मत ते सभु हलंदा हुजनि। बसि शिव बाबा हुते हूंदो न, लेकिन हुन दुनिया में सभी मनुष्य आत्मा शिव बाबा जी मत ते हलंदा। हिन करे हुनखे शिवालय चइबो आहे। सभु आत्मा अभिमानी हूंदा न। हाणे आत्माउनि में बाबा बल भरे थो, पोइ इहो ई शक्तिशाली आत्माऊं वञी सत्युग में पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदा आहिनि। बसि चईंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वियो, ज्योति ज्योत में समाइजी वियो, परंतु आत्मा त अविनाशी आहे न। अविनाशी आत्मा कीअं लीन थींदी? अविनाशी अर्थात जो चीज ख़तम न थी। जॾहिं ख़तम ई न थींदी त लीन कीअं थींदी? त लीन थियण मतिलबु ख़तम थी वई, लेकिन आत्मा त अविनाशी आहे न। जली थी सघे न, पाणी में हुनखे डुबोए सघंदा आहियूं, हुनखे कहिड़े बि रीति ख़तम न करे सघंदा आहियूं। त लीन शब्द समाइजी वई शब्द रॉन्ग आहे, ईअं चई न सघंदा आहियूं। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियलु आहे। हिन दुनिया में सभी आत्माऊं एक्टर्स आहिनि, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियलु आहे। सभी आत्माऊं पंहिंजो पंहिंजो शरीर वठी करे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि थियूं। उन्हनि जी आत्मा में जेको पार्ट आहे उहो कॾहिं बि मिटी न सघंदो आहे। जो बि सारी दुनिया जी आत्माऊं आहिनि हुननि खे पार्ट वॼाइणो ई आहे। जीअं त नए सिर शूटिंग थी थिए, पाण थोरी ॼाणंदा आहियूं 5000 साल पहिरियों पाण ईअं ई पार्ट वॼायोसीं, पाण खे त नयो थो लॻे न। त बाबा चए थो इहो नाटक एॾो वंडरफुल आहे कि नित्य नयो ई लॻंदो आहे, हमेशह नयो ई लॻंदो आहे। नए सिर शूटिंग थिए थी न, परंतु इहा अनादि शूटिंग आहे। जो सेकेंड बीतियो उहो हली त वियो, लेकिन आत्मा में त उहो भरिजल ई आहे। वापसि खां उहो थींदो, भरिजे बि थी रील ऐं ख़तम बि थिए थी। इहा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। इहो वंडरफुल सितारो आहे न जो भ्रुकुटी जे विच में चमके थो। इहो कॾहिं बि घिसंदो न आहे। आत्मा रूपी सितारो कॾहिं बि घिसंदो न आहे। इहे ज्ञान तव्हांखे अॻियां न हुयो, हाणे पाण खे बाप अची करे ॾिए थो। वंडर ऑफ द वर्ल्ड स्वर्ग खे चइबो आहे, सभिनि खां वॾी सुंदर वंडर अर्थात सुंदर खां सुंदर कुदरती दुनिया हूंदी स्वर्ग, हेवन। नाम ॿुधी करे ई मुख मिठो थी वेंदो आहे, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। असां स्वर्ग में वञण वारा आहियूं। हाणे त स्वर्ग आहे न, कल्ह हिन ई दुनिया ते स्वर्ग हूंदो। अॼु कलयुग आहे, पुनर्जन्म कलयुगी आत्मा शरीर छॾंदी त पुनर्जन्म बि कलयुग में ई वठंदी न। सतयुग में आत्मा जन्म वठंदी, शरीर छॾंदी ॿियो वठंदी त सतयुग में ई पुनर्जन्म वठंदी। त बाबा चवनि था सभिनि खे ॿुधाइणु ज़रूरी आहे कि तव्हां सभु आत्माउनि खे, हाणे जेकी आत्माऊं पत थी वई आहे हुनखे पावन ठाहिण लाइ बाबा हिन सृष्टि ते अची करे इहे सहज राजयोग जो ज्ञान ऐं योग सिखाए थो। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा पावन ठाहिणु आयो आहे। परमात्मा शक्ति सां आत्माऊं पावन थींदियूं। अञा ताईं त माण्हू जप तप तीर्थ आदि गंगा स्नान पिया करनि कि असां पावन ठहूं, लेकिन हाणे भॻवानु चए थो तव्हां आत्माऊं पावन मुंहिंजी शक्ति जे सवाइ ॿियो
केर बि तव्हांखे पावन न ठाहे सघंदो आहे। पावन दुनिया गॉड फादर ई स्थापन कंदो आहे। रावण अर्थात विकार हिनखे नर्क ठाहींदो आहे। ये त हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो त न कि रावण खे छो जलाईंदा आहियूं, छो जी हिन विकारनि जे कारण ई आत्मायूं आदि मध्य अंत दुखी थी वियूं आहिनि। मनुष्य त चईंदा आहिनि ये अनादि ड्रामो हलंदो आयो आहे, परंतु कॾहिं खां शुरू थियो इहो कंहिंखे बि पतो न आहे। अनादि अर्थात शुरू खां ई हले थो, शुरू खां कॾहिं खां, इन जो ख़तमु कॾहिं थींदो कुझु बि पतो न आहे। त बाबा चए थो इहो अनादि अर्थात हलंदो ई आयो आहे, न हिन जी काथे शुरूआत आहे न ख़तमु आहे। बाक़ी इहो आहे कि इहो जॾहिं कलयुग ख़तमु थींदो त सतयुग जो नयो चक्कर शुरू थींदो। बाक़ी ड्रामा त हले ई थो न, रुके थोरी थो, अधु अधु थींदो आहे। 1250 सतयुग, 1250 कलयुग थींदो आहे। लाखों वर्ष जी कोई ॻाल्हि कोन्हे। अञा त माण्हू चवनि था कलयुग 40,000 वर्ष ॿियो पियो आहे, लेकिन बाबा चए थो इहो ड्रामो 5,000 साल जो आहे, तॾहिं त अधु अधु थींदो न। 1250 सुख, 1250 दुख। मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि, अज्ञान नींद मां हुननि खे कीअं जगायूं। अहिड़ा पत्थर बुद्धि थी विया आहिनि, अहिड़ी गहरी नींद में सुम्ही पिया आहिनि, केतिरो बि उथायो, केतिरो बि उन्हनि जी बुद्धि में उन्हनि खे सम्झायो, सम्झनि ई नथा। अहिड़े ई पत्थर बुद्धि आत्माउनि खे, अहिड़ी निंड में सुम्हियल हुई आत्माउनि खे बाबा घड़ी घड़ी जगाइण जी कोशिश त करे थो, लेकिन जगनि ई नथा त उहो हुननि जी तकदीर। बाबा त सभिनि जो बाप आहे न, बाबा त सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे, सभिनि खे जगाइण जी कोशिश कंदो आहे, लेकिन ॿार जगनि ई नथा त बाबा छा करे। हाणे संगम युग ते बाप अची करे पाण सभिनि खे पावन ठहिण जी युक्ति ॿुधाईंदो आहे। तव्हां पावन हुयो, पावन दुनिया सत्युग में, हाणे पतित दुनिया ख़तमु थियण वारी आहे। हाणे केतिरी वॾी दुनिया आहे, एतिरी वॾी दुनिया खे पावन ठाहिण भॻवान खे केॾो वॾो कमु करणो पवंदो आहे न, सभिनि आत्माउनि खे। सत्युग में त ॾाढी नंढी दुनिया हूंदी, सिर्फ़ु भारत ई हूंदो, भारत बि पूरो न, थोरी सी जॻह में ई दुनिया वसियल हूंदी। हाणे तव्हां आत्मायूं परमात्मा खे यादि करे विकारनि ते जीत था पायो। माया ॾाढी दुस्तर आहे, पावन ठहिण में अनेक प्रकार जा विघ्न विझदी आहे, लेकिन बाबा चए थो ड्रिजजो न, उहो उस्ताद आहे त पाण सां गॾु त परमात्मा उस्ताद आहे न। परमात्मा जी शक्ति जे अॻियां केरु जीती सघंदो, केरु बि न जीती सघंदो। पवित्र ठहिण जी बि हिमत खपे, पोइ माया छा हाल ठाहे छॾंदी आहे। बाबा चईंदा आहिनि जंहिं ॿार खे हिमत हूंदी उहो जीती वेंदो। पाण बकरी थोरी आहियूं कोई पाण खे ॿधी करे ज़बरदस्ती कंदो, लेकिन परमात्मा जा पाण शिव शक्ति सेना आहियूं, शक्तिशाली आत्मा आहियूं, पाण खे कोई बि बुरी दृष्टि सां बि न ॾिसी सघंदो आहे। एतिरो पुरुषार्थ करिणो आहे, तॾहिं त पाण खे ऊच पद मिलंदो। ॾिसो कोई बि कामी क्रोधी जेको बि आत्मायूं हूंदियूं आहिनि, उहे देवी देवताउनि जे अॻियां वेंदियूं आहिनि त उन्हनि जी दृष्टि बदिलजी वेंदी अथनि। त पाण खे बि एतिरी शक्तिशाली ठहिणो आहे कि पंहिंजे अॻियां कोई बि पाण खे बुरी दृष्टि, बुरे ख़्यालनि वीचारनि सां अख बि न खणी सघे। पंहिंजे एतिरी पवित्रता जी शक्ति पंहिंजे अंदरि धारण करणी आहे। स्वर्ग जी बादशाही पाण खे बाबा ॾिए थो न, त हुनजे लाइ पवित्र त ज़रूरु रहणो पवंदो। ॾिसो सिख माण्हू बि पवित्रता जो कंगन पाईंदा आहिनि, काथे धागो आदि बि बंधंदा आहिनि, लेकिन कंगन आदि पाइण, धागो आदि ॿधण छा हिन जी कोई दरकार थोरी आहे। आत्माउनि जो स्व जो धर्म ई पवित्र आहे, शांति आहे, त घड़ी घड़ी कंगणी खे थोरी ॾिसी करे पाण चईंदासीं कि न ये कंगणी पातल आहे मां पवित्र आहियां। न, आत्मा जो धर्म ई पवित्र आहे और शांत आहे, त पवित्र रहण त पाण खे ज़रूरी आहे, छो जी पंहिंजो धर्म ई आहे। त बाबा चए थो इहा बुद्धि जी ॻाल्हि आहे, बुद्धि में जेतिरो सम्झ में अची वियो कि असां आत्माऊं शांत स्वरूप आहियूं, पवित्र आहियूं, ओतिरो पंहिंजो जीवन सहज ई पाण पवित्र रहंदासीं, सहज ई शांत रहंदासीं। सुठी रीति सम्झी करे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। पतित खां पावन ठाहिण लाइ बाप हाणे हिन सृष्टि ते आयो आहे। बाप चए थो मूंखे यादि करो,
हीअं त कोई चई नथो सघे। पहिरियों त पंहिंजी बुद्धि में विहारियो, कहिड़ी ॻाल्हि विहारियो कि मां केरु आहियां? आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। मां वाइसलेस दुनिया में हुयमि, हाणे विश्व अर्थात विकारी दुनिया में आई आहियां। पहिरियों निर्विकारी दुनिया में मां पाठ वॼाया आहिनि। भॻवान वाच्य बि आहे न, हाणे भॻवान वाच्य कंदो त ज़रूर कंहिं शरीर में अची करे कंदो न, छो जी भॻवान अर्थात जंहिंजो शरीर न आहे, त भॻवान बि अची करे भॻवान बि अची करे वाच्य थो करे, चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो त तव्हां जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थी वेंदो। ॾिसो तव्हां आत्मा आहिनि जो केॾो वॾो सौभाग्य आहे न कि भॻवान तव्हांखे अची करे शिक्षायूं थो ॾे ऐं तव्हां रोज़ रोज़ ॿुधो था। बाक़ी माण्हू नथा ॿुधनि, तव्हां छो था ॿुधो? छो जी तव्हां भाग्यशाली आहियो, तव्हांखे बि कंहिं ॿुधायो। हाणे तव्हांजो बि ॿियनि जो बि त भाग्य जगाइणो आहे न। कीअं जगाईंदव? जेसि ताईं ॿियनि खे ॿुधाईंदव न कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे, परमात्मा सतयुगी दुनिया ठाहिण आयो आहे। पवित्र रहो, हाणे विकारनि खे छॾो। तेसि ताईं माण्हुनि खे कीअं पतो लॻंदो? तव्हांखे बि पतो लॻियो आहे त तव्हां बि ॿियनि खे ॿुधायो कि परमात्मा अची करे असांखे सहज ज्ञान ऐं योग जी शक्ति सां पवित्र थो ठाहे, त असां बि पवित्र ठही करे सतयुगी नई दुनिया में हलो। 21 जन्मनि जो वरसो थो ॾे न, भल तव्हांखे सम्झ में अची वियो, तव्हां नथा हली सघो त ॿियनि खे त ॿुधाइणो खपे न कि परमात्मा 21 जन्मनि जो वरसो थो ॾे। बाबा चए थो काम जीत त जगत जीत, हिन विकारनि ते जीतदव त जगत खे जीती वेंदव। कोई बि अहिड़ी वेड़ी ॻाल्हि कननि सां ॿुधो न। हाणे अंतिम जन्म में आत्मा खे जेतिरी परमात्मा खे यादि करे प्राप्ति करणी आहे उहो करे सघंदी आहे। इहो ई हिकु जनम आहे जंहिं जन्म में आत्मा सर्व प्राप्ति परमात्मा खां करे सघंदी आहे, ज्ञान जी, गुणनि जी, शक्तियुनि जी, मर्यादाउनि जी। इहा सभु प्राप्ति आत्मा खे केरु कराए सघंदो आहे? परमपिता परमात्मा। ऐं उहो कहिड़े युग में? हिन ई युग में। मथे बि न कराए सघंदो। हीअं न कि भॻवान पाण सभिनि खे मथे वठी हले ऐं चए मां तव्हांखे हलो मथे हली तव्हांजे मथां तव्हांखे सर्व गुण सर्व कलायूं शक्तियुनि सां भरपूर थो करां। हीअं बि न, बाबा चए थो हिन ई दुनिया में, हिन ई अंतिम कलयुग पतित शरीर में रही करे तव्हांखे मूंखे यादि करे ख़ुदि खे पावन बि ठाहिणो अथव ऐं सर्व प्राप्तियुनि सां संपूर्ण बि करणो अथव। पाण खे सर्व प्राप्ति भरणियूं अथव, ज्ञान जी प्राप्ति, ख़ुशी जी, गुणनि जी, शक्तियुनि जी प्राप्ति। आत्मा खे जेको पाण घड़ी घड़ी चऊं था न असांखे शक्ति न आहे, हिनखे त कोई सम्झ कोन अथसि, कोई गुण कोन अथसि, इहे सभु ॾियण वारो परमात्मा आहे। हुन आत्मा जो कोई दोष न आहे कि हुन में शक्ति गुण ऐं सम्झ कोन अथसि, लेकिन आत्मा खे इहे सभु ॾियण वारो परमात्मा हाणे ई सृष्टि ते ईंदो आहे। हाणे अगरि तव्हां इहे सभु न वठंदव त पोइ ॿिया बि जन्मनि में तव्हांखे इहे ई ॿुधणो पवंदो ॿियनि सां कि हिनखे इहो कोन अथसि, इहो कोन अथसि, इहो कोन अथसि। छो जी भॻवानु पंहिंजी दुकान हिन संगम युग ते खोली अथई कि हिन संगम युग ते ई मां अची करे पंहिंजी दुकान खोलंदो आहे। जंहिंखे बि जेको सम्झ खपे, जंहिंखे बि जेको गुण खपे, जंहिंखे बि जेकी शक्तियूं खपनि, उहा अची करे मूंखां वठो। वठण जे लाइ मां तव्हांखां पैसा बि नथो वठां। ईअं नथो चवां कि मूंखे इहो दान ॾियो त मां तव्हांखे इहे शक्ति ॾियां, इहे गुण ॾियां। जीअं भक्ति मार्ग में कंदा हुयासीं न, तव्हां मूंखे पास कंदव, मुंहिंजी मनोकामना पूर्ण कंदव त मां एतिरे जो प्रसाद चढ़ाईंदमि। लेकिन भॻवानु चए थो मूंखे तव्हांजो धन न खपे, लेकिन मां चवां थो जेतिरो जेतिरो तव्हां मूंखे निराकार रूप में यादि कंदव, पंहिंजे पाण खे पवित्र रखंदव, ओतिरो ओतिरो तव्हांखे जेतिरियूं बि शक्तियूं गुण सम्झ खपे तव्हांखे मिली वेंदी। हिन वठण जो बाबा छा थो घुरे पाण खां? अगरि पाण खे इहे सभु खपनि त पंहिंजी विकार थो घुरे ऐं पंहिंजो देह जो अभिमान थो घुरे। चए थो इहे देह अभिमान खे छॾो, हिन विकारनि खे छॾो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो त तव्हां सर्व गुण शक्तियूं
सम्झ सां भरपूर थी वेंदव, तव्हांजी आत्मा सतो प्रदान थी वेंदी, शुद्ध थी वेंदी। अहिड़ी सतो प्रदान शुद्ध आत्मा ही काथे हली सघंदी आहे? परम धाम। परम धाम में बि तव्हां मथे ईअं वञी न सघंदा आहियो। भल माण्हू चईंदा आहिनि फलानो वियो मथे, लेकिन मथे वञण लाइ बि आत्मा खे पावन ठहिणो आहे, शुद्ध ठहिणो आहे। जेकी आत्माउनि जो जन्म जन्मांतर जो एॾनि सारे आत्माउनि जो हिसाब किताब अथसि, उहो जेसि ताईं पाण चुक्तू न कंदासीं त पाण मथे बि न हली सघंदा आहियूं। त इहे सभु चुक्तू करण, पावन ठाहिण लाइ भॻवानु हाणे धरती ते आयो आहे। चए थो की इहे सभु पंहिंजे हिसाब किताब चुक्तू कंदव तॾहिं ई तव्हां पंहिंजे घर मथे हली सघंदव, न त हिन ई दुनिया में तव्हांखे दुख भोगणा पवंदा। परम पिता परमात्मा ज्ञान जो सागर आहे न, हिन करे उहो पाण खे सर्व प्रकार जो ज्ञान ॾींदो आहे। चईंदो आहे सत्य त्रेता में तव्हांजी कलायूं गुण घटि थियूं, थोड़ी घटि थियूं, लेकिन तव्हां वरी बि विकार में न वियो। द्वापर कलयुग खां त तव्हांजो आत्माउनि जी शक्ति गुण ॾाढी तेज़ी सां गिरावट आई, जंहिंजे कारण तव्हां ॾाढो दुखी ऐं तमो प्रधान थी विया आहियो। त हाणे वरी खां पंहिंजे पाण खे आत्मा खे उन्नति में लाहिणो आहे। अॼुकल्ह त माण्हू छा सुठी पढ़ाई कंदा आहिनि, बिज़नेस कंदा आहिनि, जॉब कंदा आहिनि की असांजी उन्नति थिए जीवन में, लेकिन आत्मा जी उन्नति कीअं थींदी? आत्मा में उहे सर्व शक्तियूं गुण कलायूं कीअं ईंदा, हुनजे बारे में कोई न सोचंदो आहे। भल वॾा बिज़नेसमैन आहिनि, वॾी नौकरी धंधा था करनि, लेकिन कोई प्रकार जो गुण सम्झ शक्ति कोन अथनि। थोरो बि कुझु थिए थो त जल्दी सां घबराईंदी था वञनि। त उहो आत्मा जी उन्नति जे लाइ केर बि नथो सोचे। आत्मा जी उन्नति केरु करे सघंदो आहे? परम पिता परमात्मा। उहो कीअं? जीअं जॾहिं पाण खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, त पंहिंजी आत्मा जी उन्नति थींदी रहंदी। पंहिंजी आत्मा में सर्व शक्तियूं गुण कलायूं भरजंदा वेंदा, सम्झ भरजंदी वेंदी। जीवन में दुख में कीअं असां शांति सां हुन ॻाल्हि सां निपटूं। हर हिकु ॻाल्हि, हर हिकु परिस्थिति जेकी जीवन में अचे थी, हुन परिस्थिति जे समय बि पाण कीअं पंहिंजे पाण खे शांत रखूं, हिम्मत रखूं। उन समय बि ॿियनि खे बि कीअं उन्हनि जी हिम्मत वधायूं, इहे बि आत्मा में हूंदो आहे न। एतिरी सम्झ इहे केरु ॾींदो आहे? परम पिता परमात्मा। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे जेको ज्ञान थो ॾियां, हिन सां आत्मा जी उन्नति थींदी। आत्मा जॾहिं उन्नति खे प्राप्त कंदी, तॾहिं उहा शुद्ध उन्नति वारी आत्मा सतयुग में वञी उच्च पद पाईंदी। हर प्रकार जी जेको बि दुनिया में माण्हू जेको बि कुझु करनि था कर्म, उनजे लाइ कुझु न कुझु सिखणो पवंदो ई आहे। बिना सिखी करे आत्मा कॾहिं बि उच्च पद न पाए सघंदी आहे। त हाणे त सतयुग में पाण खे देवी देवता पद खपे न। देवी देवता आहिनि, जीअं उथण वेहण खाइण पीअण, त हुनजे लाइ बि कुझु त पढ़ाई करणी पवंदी न, कुझु त पाण खे सिखणो ई पवंदो, तॾहिं त पाण खे एॾी वॾी प्राप्ति थींदी। न त बिना सिखी बिना पढ़ी कीअं पाण हुन दुनिया में हली सघंदासीं। ऐं एॾो वॾो दुनिया में उथणी वेहणी खाइणी पीअणी हितां खां ई सिखणो आहे। जॾहिं हिते ई सिखंदासीं ऐं कल्ह होॾे वलंदासीं, तॾहिं ई पाण हुते वञी ऊच पद पाईंदासीं, ऊच पवित्र घराने में पंहिंजो जन्म थींदो। हाणे पंहिंजा कहिड़े घराने में हुयासीं? शूद्र घराने। उहे ई विकार, लड़ाई झगड़ो, कूड़ पाप अहिड़े घराने में हुयासीं न। हाणे भॻवान जे घराने में आया आहियूं। भॻवानु असांखे सिखाए थो कीअं जीवन जियो सुख शांति वारो। उहो जॾहिं पूरो सिखी वेंदासीं, पोइ कल्ह असां देवी देवताउनि जे घराने में हलंदासीं। त भॻवानु हाणे पाण खे देवी देवताउनि जे घराने में वञण लाइ पढ़ाई थो पढ़ाए। बाप अची करे आत्माउनि खे शिक्षायूं थो ॾे, छो जे हाणे असांखे कंहिंजे घराने में वञिणो आहे? देवी देवताउनि जे घराने। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे बात सुठी। माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे मन ऐं बुद्धि खे व्यर्थ ॻाल्हियुनि खां मुक्त करो। इहो जॾहिं मुक्त कंदासीं तॾहिं ई पाण पंहिंजी सर्व कर्मेंद्रिय मन बुद्धि ते राज्य प्राप्त करे सघंदासीं। ॾिसो कोई भी नंढी सी भी ॻाल्हि हूंदी आहे या कोई अहिड़ी कोई ॻाल्हि पाण ॾिसंदा आहियूं या ॿुधंदा आहियूं जो पंहिंजे कम जी न हुजे त उहो मन में प्रभाव विझी छॾंदी आहे न। अखियुनि ॾिठो कननि ॿुधो त मन में त वियो न भई मां अॼु हीअं कमु कयो। त उहो जेकी ॻाल्हि हूंदी आहे उहो मन सोचंदो आहे त बुद्धि बि हुनजो सहयोग ॾींदी आहे। पोइ हुई नंढी सी ॻाल्हि लेकिन मन सोचे सोचे करे बुद्धि उनजो बारे में चित्र खीचे खीचे हुनखे वॾो करे छॾंदी आहे। त छा थी वेंदी आहे उहा नंढी सी ॻाल्हि बि वॾी थी वेंदी आहे। हिन करे बाबा चए थो कि हाणे पंहिंजी जेको इहो पंहिंजो समय बर्बाद थींदो आहे न हुई नंढी सी ॻाल्हि लेकिन सोचे सोचे करे पाण वॾी था करो हीअं हूअं हीअं। हाणे नंढी ॻाल्हि खे ख़तमु करो ऐं वॾियुनि ॻाल्हियुनि खे नंढो करे पोइ ख़तमु करो। इहा आदत विझो। वॾी खे नंढो करिणो आहे नंढनि खे बिल्कुलु ख़तमु ई करिणो आहे जीअं कुझु थियो ई न हुयो। जॾहिं इहा आदत पइजी वेंदव तॾहिं तव्हां जीवन में सदा हल्का ऐं ख़ुशि रहंदव। स्लोगन आहे मास्टर सर्वशक्तिवान उहो हूंदो आहे जो दृढ़ प्रतिज्ञा सां सर्व कमज़ोरियुनि सां सहजी सर्व समस्याउनि सां सहजी पार थी वञे। अगरि पाण परमात्मा सर्वशक्तिवान जा ॿार आहियूं त पंहिंजे जीवन में कोई भी ॻाल्हि अचे थी त उहो कंहिंखे ॿुधाइणी आहे पाण खे बाप खे ॿुधाइणी। त जॾहिं हर हिकु ॻाल्हि पाण बाप खे ॿुधाईंदासीं त हर हिकु ॻाल्हि सां पाण सहजी पार थी वेंदासीं। ऐं अंदरि पंहिंजे अंदरि इहो पको करे छॾो कि कोई भी ॻाल्हि अचे थी त मूंखे डगमगाइणो न आहे। तुरंत कंहिंखे ॿुधाइणो आहे बाबा खे ॿुधाइणो आहे। छो जो मुंहिंजो त जीवन आहे न मां त पंहिंजो तन मन धन सभु भॻवान खे ॾेई छॾियो। त कोई भी ॻाल्हि अचे थी त पाण खे पहिरियों कंहिंखे ॿुधाइणी आहे बाप खे ॿुधाइणी आहे। त उहो सहज पाण हर हिकु समस्या खां पार थी वेंदासीं। अच्छा ओम।